चोर 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 आराम खोरन धाती यार तकीन दई कोने छा थी यार खबर ना लगी हिकड़ो हमरा पो यहाँ अचे पियो ही जे जू करे 1 to 5 वारी कार स्पीड नहीं हलियो पियो किरी पियो यार पैसा मारा किरी पिया यार यार मुखे चक्कर था अचन माने उठी कोन सकदो मैं पी बोतल हाँ ठार गर्मी के मार खोले रे वारो कर यार मानू सुरीलो लगी तो तू खोले पी अंधा न लमंडा देहाल काडू अचे तो काडे वने पे यार मां मजदूरी ते काम कंदो मैं हाने माखे मोकल मिलिया सुबाने ई दाना इन जेला मां घर वेंदो पियो माखे वणो बाईपास ते बाईपास तो 10 किलोमीटर परे आ तू पंध वेने हां यार पोछा करा मां उठ मथे रस्ते ते वही रही आजकल जे दौर में वफा ना रही असा में आया ना भी वफा काडे वही तो कम समझा तो छो भला करो क्यों थी मोटर के लिए अकेले काती हो तो मां जो हिस्सो आ मां का पैसा भरे हम का वाला कर वे भला वे विया तो पहिन के भी चाहती युल ना इनके हां हे वरी केरा हे मां जो मुसाफिर दोस्त आयो पे किरी पे धक लगो वरी पंध ने करे सीधो पे इन ला चाहती हलास तो अच्छा हां वे भाऊ वे हां खणी हलते माखे हां तकलीफ कोन इंदी वे ना ना से मुसाफिर जे करे तकलीफ छा जींदी आ वे माखे तैयारी करन दे हूं त मां रक्षे ते चढ़ दो मोटर ते खे काबू कंदो मैं किथे किरी ना पवा बेपास से छड़ी ने हवे ना तो तीन 1 मिनट कार माखे वक्ती अंदाओ पियो 1 मिनट अबोड़ी आई आई साथी गजा बाईपास इन तरफ तो कोने हे रोड सीधो बाईपास दे वने थी अदा है शॉर्टकट रस्तो न भा ये किए शॉर्टकट रस्तो आ हे सजे इलाके जी मुखे खबर आ इन तरफ बाईपास आहे कोन एडू नवो रस्तो खुल्या जडी अस तो के एडू गिदी नो आसान रस्तो है मिनट पुजा से हां हां एडू बियो 1 मिनट पैसा दिसी करे माखे काडे वटती एंदन इनन सा एड़ी जुट कया थो त ये छा याद कंदा अरे माखे तारा काडे वटती एंदा बियो मा तवां जी खबर थो रखा इनन टमाटरन साई तवां जो कया थो उजलो अरे हेडे कारा टमाटर हेडे कारा बड़ी टमाटर आन दो अरे तिली परवान है ए मुसाफिर पकड़ जी पेवा पकड़ जे पे गंजो के जाए जो अरे वे गंजा देख फिर हेलो टके जा मजदूर ताजी एतरी औकात तू मांजे मानुन था बदमाशी करे ऐं उन्हनि खे टमाटर हणे मां मिस्कीना माखे छडो घर आरा मुंजा परेशान वेठा हुंदा इंतजार में सुभाणे ईद आ ये ना करो मुखे ईद करन दियो अरे तू ईद करे असा काते ईद करूं असा जो तो घर तर भी ना है तमा माखे बधी बीठा आयो केतरी आवाम पया कहीं जिम्मेदार जी वनी हुर क्यों अरे तू गरीब है तो पूरा पैसा काढू जाती या मां पांजी मेहनत मजदूरी सा कमाया न मुजी हक हिलाल जी रोजी ना खसो अच्छा हां मुटाए दियो दिलीप पहलवान जी वंजा मांजला सुल्तान सुपारी तो वचिया सुल्तान कोनो केंदा तो भूलियो टनाटन खेंदाओ अरे बाबा जकिया वन मथो फिरे तो वन हे काडू पुलिस अची वया साहब ता हिते जय मुजरम जी मुके तलाश हुई वो मुजरम मुके हिते मिली वियो आ साहब हिते तो कोई मुजरिम ही ना है मुजरम ही जो है ही मोगो बदमाश आहे 6 महीना थिया इनके मां गोली दो वदो आ ओ साहब तमा भूलदा आयो मां मोगो फकीना मोगो बदमाश नाया पोस्टर दिखर हे दिस मुजरिम होगो बदमाश ऐं पुलिस तरफा 1 करोड़ इनाम हां दितो वे पाण अचन सा ओ साहब ये ना क्यों मां मिस्कीना मां बदमाश नाया मोते कई इल्जाम लातो आ मुजी ईद करन दियो बच्चा मुजा इंतजार में हुंदा वाकई साहब जेतरो असा पैसे का परे भाई दाऊ एतरो पैसो असा के चिंबड़दो आची हां तमा के इनाम मिलदो माके दे ही वठो मिठाई खायो अच्छा हां इनामी कौन है ओडी हो नहीं तो पुलिस से जबरिया हुआ आज बदमाशी नहीं रे पेवा
लगे तो हाणे उधो पियो इहो बि ओ साहब काॾे वेंदा पियो इनाम ते ॾिनी वञो तव्हांजो मोटरसाइकिल असां काथी वेंदा आहियूं असांजो मोटरसाइकिल ख़राब थी पियो आहे थाणे ते अचो पंहिंजो मोटरसाइकिल बिकाए वञो ऐं इनाम बि खणी वञो मोबाइल गुम थी मुंहिंजी यार अच्छा मां पंहिंजी ॾिसां अड़े मुंहिंजो बि खीसो हल्को आहे मुंहिंजी बि कढी विया पुलिस वारा पाण खे चूनो लाए विया मुजरिम खे छॾाए विया अबोड़े रुली वियासीं ये मोटरसाइकिल बि खाए विया घणी थी वई ड्रामेबाज़ी हे वर्दी हाणे थी वई आहे ख़राब धोबी खां हली धोरायो पर आई वर्दी मोटाए ॾियो हे किराए जी थो हज़ार रुपयो जो बि भरणो पवंदो बैग काथे आहे पैसा काॾे आहे हेॾा सारा पैसा बैग सारो पैसा जा भरियो पियो आहे बैग में जेके पैसा पिया आहिनि न इहे फोरू कहीं खां फुर करे आया हूंदा हे मथां जेके पैसा पिया आहिनि न हे मुंहिंजा आहिनि खून पसीने जी कमाई आहे इहे खून पसीने वारा पैसा मां तव्हांखे ॾियां थो हे बैग मां पाण थो रखां अचे ही वठ अधु पैसा तूं रख ऐं अधु पैसा तूं रख हाणे ईद भली थींदी मोगे जी मार ख़बर न चार